أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे जंहिंखे दुनिया सॼी उम्मत मुहम्मदिया चवंदी आहे उम्मत मुहम्मदिया जे रहनुमाई ऐं उन्हनि जे बख़्शिश जे लाइ अहिड़ी त ज़बरदस्त क़ुरान पाक जे अंदरि तालीम ॾिनी आहे जीअं मुंहिंजे महबूब जा उम्मती दुनिया जे ज़िंदगीअ में ई पंहिंजो पाण खे बचाए वठनि बुराइनि खां दुनिया जे ज़िंदगीअ में ई नेक ऐं चङा थी पवनि पर हिननि अल्फाज़नि जे ज़रिए अल्लाह तबारक व ताला इंसान खे सेखारियो आहे त कॾहिं बि पंहिंजे नेकिन ते फ़ख़ुरु न कजो कॾहिं बि कंहिं नाफ़रमान ऐं गुनाहगार खे ॾिसी करे उन खां नफ़रत न कजो हा बुराइनि खां नफ़रत कबी आहे बुरे इंसान खां न इहो ई इंसान जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला जे आॾो माफ़ी घुरे इस्तिग़फ़ार करे त रब इन बुरे खां बुरे इंसान खे भले खां भलो इंसान बनाइण में देरि कोन कंदो तंहिंजे करे नफ़रत बुराइनि खां हुजे बुरे इंसान खां न पोइ कंहिं माण्हूअ जे अंदरि अगरि बुराई हुजे त उन जे बुराइनि खे ॾिसी करे उन इंसान खां नफ़रत न कबी आहे इंसान खे गले लाइबो आहे असांजो अख़लाक़ असांजी मुहबत असांजो गले लाइणु ॾिसी करे मन उनखे तौफ़ीक़ मिली वञे माफ़ीअ जी मन उनखे तौफ़ीक़ मिली वञे अल्लाह ताला जे दर ते झुकण जी गिड़गिड़ाइण जी अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदीअ जे सबक़ जे लाइ दुनिया जे अंदरि अहिड़ा हज़ारों वाक़ियात जेके पेश थिया उहे क़ुर पाक जे ज़रिए ॿुधाए छॾिया आहिनि हदीस पाक जे ज़रिए ॿुधाए छॾिया आहिनि त जीअं मुंहिंजे महबूब जी उम्मत इन्हनि मां सिखी अचे नबियनि सगोरनि जूं उम्मतूं जेके जेके नाफ़रमान हुयूं उन्हनि जा वाक़ियात बि बयानु कया विया जेके जेके माण्हू ज़िद्दी हुया फ़िरौन वांगुरु मुतकब्बिर हुया उन्हनि जो उरूज ऐं उन्हनि जी नाकामी उन्हनि जी ज़िल्लत ऐं रसवाई बि क़ुर पाक में बयानु करे छॾी कारून जहिड़ा दौलतमंद उन्हनि जी पछाड़ी जेका बर्बादीअ जी थी उहा बि अल्लाह ताला क़ुर पाक में बयानु करे छॾी पर कमज़ोर खां कमज़ोर माण्हू जेके सॼी ज़िंदगी ॾोहनि में गुज़ारे विया उन्हनि जे तौबे ऐं इस्तिग़फ़ार खां पोइ अल्लाह ताला उन्हनि खे कीअं नवाज़े छॾियो उन्हनि जा वाक़ियात बि क़ुर पाक में बयानु करे छॾिया आहिनि उन्हनि मां हिकिड़ा ॿ मिसाल मां तव्हांजे आॾो पेश कयां चूँकि क़ुर पाक जे अंदरि अल्लाह तबारक व ताला मूसा अलैहिस्सलाम जा वाक़ियात तमामु घणा बयानु फ़रमाया आहिनि ऐं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व ताला उहो ख़िताबु ॾिनो हो मूसा कलीमुल्लाह जो थोरी थोरी ॻाल्हि ते अल्लाह तबारक व ताला सां कलाम कंदो थोरी थोरी ॻाल्हि ते जीअं को नंढो ॿारु हूंदो आहे उनखे का तकलीफ़ पहुचंदी आहे त थोरी थोरी ॻाल्हि ते माउ सां शिकायत कंदो आहे पंहिंजे पीउ सां शिकायत कंदो आहे ईअं को प्यारो शागिर्दु हूंदो आहे थोरी थोरी ॻाल्हि ते उस्ताद सां शिकायत कंदो आहे थोरी थोरी ॻाल्हि ते पंहिंजो हाल ओरींदो आहे ईअं प्यारो को मुरीद हूंदो आहे उहो बि पंहिंजे मुर्शिद सां थोरी थोरी ॻाल्हि वञी करे शिकायत कंदो आहे साईं मूंसां हीउ मसइलो आहे ईअं बिल्कुलु दुनिया जे अंदरि को महबूब तरीन माण्हू हूंदो आहे उहो बि थोरी थोरी ॻाल्हि विख विख ते पंहिंजे मुहिब सां वञी करे हवालु कंदो आहे मूंसां हीअ ॻाल्हि आहे त अल्लाह तबारक व ताला मूसा अलैहिस्सलाम खे इहो मक़ाम नसीब फ़रमायो थोरी थोरी ॻाल्हि ते अल्लाह ताला जे ज़ात सां वञी करे मुख़ातिबु थींदो हिकु दफ़े इन इहा मुहबत में अची करे अल्लाह तबारक व ताला खे अर्ज़ु करणु लॻो मुंहिंजा रब साईं हिन दुनिया में तुंहिंजो सभिनी खां वधीक बुरे में बुरो इंसानु कहिड़ो आहे मूंखे त उहो ॾेखार अल्लाह ताला फ़रमायसि मूसा मां दुनिया जे अंदरि पंहिंजो नालो हिकिड़ो मशहूरु कयो आहे सत्तार ढकण वारो मां उन सतारीअ वारे चादर सां माण्हुनि खे ढकींदो आहियां अॼु तूं इहा ॻाल्हि मुंहिंजी खोलणा ई थो न मुंहिंजा साईं या रब्बुल आलमीन न मां सिखण ख़ातिर तुंहिंजी हिल्म तुंहिंजी बुर्दबारी तुंहिंजी बख़्शिश वसी आहे तुंहिंजी रहमत वसी आहे तुंहिंजी सतारीअ जी चादर तमामु वसी आहे मां आजिज़ बंदो उनखे छा खोले सघंदुसि रब साईं सिखण ख़ातिर तो सुवालु कयां त उहो बुरे खां बुरो माण्हू जेको आहे मूंखे त उहो ॾेखार हिकु दफ़ो मां ॾिसां मूंसां ॾिसी पोइ छा कंदे
साईं अहिड़ियुनि बुराइनि खां बचंदुसि, माण्हुनि खे बि ॾसींदुसि त इहे बुरायूं न कयो। चलो अल्लाह तबारक व तआला चूंकि पंहिंजे पैगम्बर जे दिलि जे राज़ जो राणो सॼी दुनिया जे राज़नि खे ॼाणींदो आहे, पर उन वक़्तु बि मूसा अलैहिस्सलाम जे सवाल खे अल्लाह तबारक व तआला ॼाणे पियो। अल्लाह ताला फरमायसि वञ फलाणी जॻह ते हमरा वेठो अथई, हिनखे वञी ॾिस, इन जहिड़ो बुरो माण्हू दुनिया में कोन्हे। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो, पंहिंजे दिलि जे अंदरि उहो राज़ छुपाए छॾियईं ऐं उन जे बारे में माण्हुनि वटां चोॿोल बि ॿुधा हुयईं। कुझु ॻाल्हि माण्हुनि वटां ॿुध सिध जी मालूम हुयसि, वरी अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां निशानदी थी वई त हीउ माण्हू बुरे में बुरो आहे। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे दिलि में अल्लाह तबारक व तआला खां इस्तिग़फ़ार कंदो रहियो, माफ़ी घुरंदो रहियो। इन विच में चंद ॾींहं गुज़री विया। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ु करणु लॻो त मुंहिंजा रब साईं, हाणे मुंहिंजी दिलि थी चाहे त पंहिंजे ॿाननि में जेको तोखे सभिनी खां वधीक महबूब आहे, सभिनी खां वधीक नेक आहे, उहो माण्हू मूंखे ॾेखार। अॻ में बुरे खां बुरो ॾिठो अथमि, हाणे सभिनी खां नेक ॾेखार। अल्लाह तबारक व तआला फरमायसि चङो, फलाणी जॻह ते वञ, वेठो अथई, हुनखे वञी ॾिसी आ। वञे त उहो साॻियो ई माण्हू, वञे त उहो साॻियो ई माण्हू। मूसा अलैहिस्सलाम अजब में अची करे सजदे में किरी पियो, अल्लाह तबारक व तआला खे ॿॾाइण लॻो त मुंहिंजा रब, चंद ॾींहं पहिरियां तो चयो त सभिनी खां वधीक बुरो ई हुआ, अॼु वरी तो चयो त सभिनी खां वधीक नेक ई हुआ। मुंहिंजा साईं, मूंखे तुंहिंजे बख़्शिश जो दरिया तमामु वॾो आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई। अल्लाह तबारक व तआला फरमायसि चङो, तोखे मां ॿुधायां। हिकु दफ़े घर वियो, घर वारीअ खे चई मानी ॾे या ॿी का शइ घुरियईंसि। घर वारियूं कॾहिं कॾहिं हूंदियूं आहिनि ज़बान जूं तिखियूं, अल्लाह ताला उन्हनि खे ज़बान ते कंट्रोल नसीब फरमाए। पोइ घर वारीअ खे हिन जे ऐबनि जी मालूमात हुई, वरी आयो देरि करे, वरी का शइ घुरियईंसि अहिड़ी जॻह घर में मौजूदु कोन आई। तिखनि लफ़्ज़नि सां माईअ खणी चयसि, तूं अहिड़ो गुनाहगार आहे, तो को गुनाह छॾियो कोन्हे, तुंहिंजे ॾोहनि ऐं तुंहिंजे गुनाहनि ते नज़र अची रखिजे त जहन्नम त वाजिबु आहे तुंहिंजे लाइ, अहिड़ो निभाॻो ऐं चंडो आहे। एतिरो घटि वधि चयईंसि जो शर्म खां कंधु त झुकी वियुसि, मथे करे कंधु चवणु लॻो त हाओ घर दयाणी सही थी चई, मां ॾोहारी ज़रूरु आहियां, पर मां पंहिंजे रब जे रहमत मां मायूस न आहियां। ॾोहारी ज़रूरु आहियां पर रब जे रहमत मां मायूस न आहियां। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो, मूसा एॾो वॾो ॾोहारी बि मुंहिंजे रहमत मां मायूस कोन्हे को, मां उनखे मायूस कीअं कयां। मां उनजे समूरनि ॾोहनि खे नेकिन सां मटाए छॾियो। युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, बंदे जे फिरण में देरि आहे, अल्लाह ताला बुराइनि खे नेकिन में मटाइण में देरी कोन कंदो आहे। क़ुरान पाक शाहिदी थो ॾे। बंदो रुगो संवारजी सिधो थी अचे, बंदो सचो थी अचे, बंदो आजिज़ थी अचे, दिलि जो मुख़लिस थी करे ख़ुदा जे रहमत में उमेद रखे, ना उमेद न थिए, अल्लाह खे ॿॾाए, अल्लाह ताला नक्शे मटाइण में देरी कोन कंदुसि। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी हमद ऐं वाखाण करणु लॻो त मुंहिंजा रब, तुंहिंजे बख़्शिश जो दरिया जेॾो आहे न, लॻे थो त जहन्नम ख़ाली पियो वाक़ा कंदो, पोइ ईअं ॿारनि खे बख़्शी में त वाक़ई ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला जे रहमत जो दरिया एॾो वॾो आहे, कंहिं बि गुनाहगार माण्हूअ ते ॾिसी करे ईअं न चइजो त हिन जहिड़ो माण्हू ई कोन्हे को बिछड़ो न। यार इहो कॾहिं असांखे गोए में मारे बि सघे थो। मथां कॾहिं पंहिंजे नेकिन ऐं निमाज़ुनि ऐं अंधनि काणनि सजदनि ऐं तस्बीहुनि ते फ़ख़ुरु करे चओ त असांखे इहे ई काफ़ी आहिनि, असां दुनिया सॼीअ खां भला आहियूं। अहिड़ो ई ॿियो वाक़ियो ॿुधायां मिसाल तौर ते, मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जे अंदरि बनी इसराइल में हिकिड़ा ॿ शख़्स रहंदा हुया। हिकिड़ो इंतिहा दर्जे जो बुरो, हर माण्हूअ खे ख़बर हुई त हे बुछड़ो आहे। हिकिड़ो इंतिहा दर्जे जो नेक, हर माण्हूअ खे ख़बर हुई त हे नेक आहे, हर नेकीअ में अॻिते अॻिते हूंदो आहे। जॾहिं बि नेकनि जो नालो वठिबो त हिन जो पहिरियां नालो खणिबो, अहिड़ो नेक। हिकिड़ो इंतिहा दर्जे जो बुरो, हिकिड़ो इंतिहा दर्जे जो नेक। मूसा अलैहिस्सलाम चूंकि अल्लाह ताला सां हुजत हुअसि न, हिकिड़े दफ़े हुन बुरे माण्हूअ जे वेझो आयो, हुनखे चवणु लॻो त मूसा अलैहिस्सलाम खे बि ख़बर हुई सॼी त इहो अहिड़ो आहे, पाड़े जो हो, क़ौम जो हुयो। हिकु दफ़े वेझो अची करे चयईंसि, यार ॻाल्हि ॿुध, ॿियूं ॻाल्हियूं नथा कयूं, थोरनि लफ़्ज़नि में तोखां मां पुछणु थो चाहियां, तुंहिंजो आख़िर मक़सदु छा आहे, तूं छा थो चवणु चाहीं?
एतिरी ज़िंदगी तुंहिंजी गुज़री वई आहे, जीअं बि गुज़री ठीकु आहे, थी सा गुज़री। हाणे तुंहिंजी आख़िर छा थो दिलि जी तमन्ना तुंहिंजी छा आहे, छा थो चवणु चाहीं? इहे हिकिड़ा वॾा लफ़्ज़ मूसा अलैहिस्सलाम उन खां पुछा, थी सा गुज़री, हाणे अॻिते जे लाइ छा थो चवणु चाहीं, बसि इहो ॿुधाए। हुन चयो, ओ इहो जेको इहो घर आहे न, इन घर जे मथां इहो ॾिसींदो इहो नेक हमरा बीठो थी, मुंहिंजी दिलि जी तमन्ना आहे त अलाह ताला मुंहिंजो हशर अहिड़नि नेकनि सां करे। उन ॾोहारीअ जे भरिसां उन जो नेक माण्हूअ जो घर हो, उन जे माड़ीअ ते उनखे ॾिसी वरितईं। मूंसां ओ इहो ॾिसींदो न, इहो नेक जेको माड़ीअ ते चढ़ियो बीठो आहे, मुंहिंजी दिली तमन्ना आहे त अलाह ताला मुंहिंजो हशर पछाड़ी अहिड़नि नेकनि सां करे। इहा दिली तमन्ना आहे, इहा ख़्वाहिश आहे, दुआ कर। मूसा अलैहिस्सलाम दुआ कई, अलाह ताला क़बूल फरमाई। थोरो अॻिते हलियो, उन नेक जो दरवाज़ो खड़कायईं, लही आयो। मूसा अलैहिस्सलाम उन खां पुछो, यार तुंहिंजी ज़िंदगी बि जेका गुज़री सा गुज़री, जीअं बि गुज़री आहे, तोखे मालूम, तुंहिंजे ख़ुदा खे मालूम, दुनिया तोखे नेक चवंदी आहे, तूं ॿुधाए आख़िर छा थो चवणु चाहीं? त उन जॾहिं हीअं नज़र फेराई हेॾां होॾां त ॾिठईं उन साॻे बुरे माण्हूअ खे। उनखे ॾिसी करे मुंहं ते घुंड विझी चयईं त बसि मुंहिंजी दिली तमन्ना इहा आहे त क़यामत जे ॾींहुं अलाह ताला अहिड़नि बुरनि सां गॾु न करे, अहिड़नि बुछड़नि सां गॾु आहे न असांखे। अलाह तबारक व तआला हिन जी दुआ क़बूल करे छॾी। मुंहिंजी दिली तमन्ना आहे त अलाह ताला क़यामत में छल अहिड़नि बुछड़नि सां न गॾु आहे असांखे, इन्हनि सां गॾु न करे। इहा तमन्ना आहे। मूसा अलैहिस्सलाम खे चई दुआ घुर, अलाह ताला आगाए छॾी हुनजे लफ़्ज़नि चवण सां ई। मूसा अलैहिस्सलाम ने अलाह तबारक व तआला वही मोकिली, मूसा ॿिन्हिनि जूं दुआऊं क़बूल करे छॾियमि, ॿिन्हिनि जूं दुआऊं क़बूल करे छॾियमि। मूसा अलैहिस्सलाम हैरत में अची करे चवणु लॻो, क़ुर्बान वञा मुंहिंजा साईं, तूं जाॾो बंदनि जे हथनि खणण में रुॻो देरि आहे, तूं त क़बूलण में देरि ई कोन थो लॻी, पर मूंखे सम्झ में कोन आई। ॾोहारीअ जी बि दुआ तो क़बूल करे छॾी, नेक जी बि दुआ क़बूल करे छॾी। मां इंसान आजिज़ आहियां, बावजूद पैगंबर हुजण जे, बावजूद उन वक़्तु सरज़मीन ते मूसा अलैहिस्सलाम खां वधीक को आलिम कोन हो, बावजूद हिन ॻाल्हि जे त मूसा अलैहिस्सलाम खां वधीक उन वक़्तु दुनिया में एॾी वॾी इल्मी हैसियत ऐं अलाह ताला जे ज़ात सां हुज्जत में मुखातब थियण वारी ॿी हस्ती पैगंबर बि कान हुई। कोई पैगंबर बि उन दौर में अहिड़े दर्जे जो न हो जंहिं ते आसमानी किताब हुजे, जंहिंखे कलीमुल्लाह जो लक़ब हुजे। तब बि चई त मुंहिंजा रब, मां आजिज़ बंदो आहियां, कोन सम्झी सघियुसि। अलाह ताला फरमायसि, चङो भला ॿुध, सम्झायईं। इन बुरे शख़्स चयो त मुंहिंजो हशर इन नेकनि सां थिए, दुआ क़बूलीमांसि। नेकनि सां हशर कंदोमांसि, जन्नत में वेंदो, नेकनि सां हशर कंदोमांसि, जन्नत में वेंदो। इन जी बि दुआ क़बूलियमि। इहो जो चवे त इन्हनि बुरनि सां अलाह ताला असांखे न गॾाए, इन जी बि दुआ क़बूलियमि। पछाड़ी इन जी ख़राबु थींदी, ख़ुशख़बरी ॾेसि, जहन्नम में वेंदो। छो त इहो नेक त जन्नत में वेंदो, हे त चए मां हिन सां गॾु नथो हुजणु चाहियां त हिनखे जहन्नम में चढ़ाईंदुसि, ख़ुशख़बरी ॾेसि। मूसा अलैहिस्सलाम उन वक़्तु अलाह ताला जी ज़ात जा सजदे में किरी पियो, मुंहिंजा रब तुंहिंजी जब्बारियत खां पनाह था वठूं, मुंहिंजा रब तुंहिंजे कहर, तुंहिंजे ग़ज़ब, तुंहिंजे कावड़ खां पनाह था वठूं। माना अलाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो बंदो जॾहिं दुआ घुरे न, उन दुआ में बि सोचे सम्झी लफ़्ज़ चवे, मतां उहा घड़ी क़बूलियत जी हुजेसि। जीअं चवे थो तीअं क़बूल जी वञेसि, मतां पछताए पोइ पंहिंजूं दुआऊं बि सोचे सम्झी करे। तॾहिं त अलाह तबारक व तआला सेखारियो हिन दुआ जे अंदरि, रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना, उम्मत मुहम्मदीअ खे सेखारियईं त मुंहिंजे महबूब जा उम्मतीओ, दुनिया जा नेक ऐं सालिह माण्हू मूंखां हीअं दुआऊं घुरंदा विया आहिनि, तव्हांखे पियो सेखारियां, तव्हां बि ईअं घुरो त जीअं बचाव थिएव। साईं कीअं घुरऊं? फरमाई रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना, ए रब असांजा, असांजे दिलनि खे ज़ंग ऐं कट में उछलाए न छॾिजांइ, असांजे दिलनि खे गुनाहनि जी, नफ़रत जी, हसद जी, बुग़्ज़ जी, कावड़ जी ज़ंग न ॾिजां। बाद इज़ हदैतना, छो त असांजे दिलनि खे तो हिदायत ॾिनी आहे, तुंहिंजे दर ते झुकिया आहियूं, तुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे, तुंहिंजे नबीअ जे मथां कलमो पढ़ियो आहे, तुंहिंजे शरीयत, तुंहिंजे अहकामनि ते अमल कयो आहे। अलाह इन ईमान जे मथां अमल करण खां पोइ असांजे दिलनि खे ज़ंग में न उछलाइजांइ, गुनाहनि जे कट ऐं मेर ऐं मर में न उछलाइजांइ। वहब लना मिन लदुनका रहमह, अलाह असांखे पंहिंजे तरफ़ खां रहमत सां नवाज़जांइ। इन्नका अंतल वहाब, तूं रहमत सां नवाज़ींदड़ बंदो ई त आहीं, पंहिंजी रहमत सां नवाज़। अलाह ताला सेखारियो आहे त मूंखां ईअं घुरंदा अचो, छो त दुनिया में कॾहिं माण्हू, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नेकियूं कंदे 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 जन्नत जे दरवाज़े ते वञी पुॼंदो आहे। तव्हांजो उतां बिगल फिरंदो अथसि, ख़राबु थींदो आहे,
अहिड़ा बुछड़ा कम कंदो आहे, वञी करे रिवर्स गियर वठी जहन्नम में किरंदो आहे। वरी हिकिड़ो माण्हू बुछड़ायूं करे 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 जहन्नम जे दरवाज़े ते वञी पुॼंदो आहे। तव्हांजो अल्लाह ताला उतां हुनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे, वरी जो मोटंदो आहे रिवर्स गियर वठंदो आहे, वरी जो नेकियूं कंदो आहे त मोटंदे मोटंदे तव्हां त जन्नत में वञी पवंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला खां पछाड़ी पंहिंजी सुठी घुरिजे। इन दुआ जा लफ़्ज़ बि इहे आहिनि, ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना, अल्लाह असांखे धिकारे न छॾिजांइ। हिकु दफ़ो हिदायत ॾिनई त हाणे पंहिंजे रहमत जे दर तां धिकारे न छॾिजांइ, बसि इते चंबड़िया रहूं। ख़ुदा असांजी पछाड़ी जी पारत अथई, असांजी पछाड़ी संवारे रखजांइ। बिल्कुलु ईअं ई दुआ पिया घुरूं जीअं रमज़ान जी इब्तिदा बि सुठी हुई। रब तबारक व तआला रमज़ान जे पछाड़ी जो हर ॾींहुं असांजो सुठो करे। अल्लाह ताला तव्हां असांजे ज़िंदगीअ खे बि बहितर बनायो, असांजी ज़िंदगीअ जी पछाड़ी बि अल्लाह ताला बहितर बनाए, सालिह अमलनि जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, नेकनि ऐं सालिहनि सां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजो हशर फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।